शाबाश ते चाचा तॻिया वॾो सॾो आहे। इहे लफ़्ज़ तोखे सुहन था? बजाए हमदर्दी जे असांजे फटनि मथां लूण थो बुरकी। बजाए हमदर्दी जे असांखे वेतर तूं दाबो थो ॾी। दाबो न, इहो तोखे चिताव आहे। पर तव्हां सां हाणे घटि न थींदी। हाणे ॻाल्हि ॿुध, सदोरीअ जे बदिले में मां शम्मा खे वनवा में विहारींदुसि। वारस जूं लाऊं शम्मा सां लाराईंदुसि। जेकॾहिं का तव्हां टी फी कई त ख़बर अथव न त मुंहिंजो नालो आहे तॻियो। चीकट कंदा वतंदव, ची ची ची। थधो थी परू, थधो थी, मुफ्त में न मारिजी वञे। अजबा सालार अञा घर नाहे मोटियो। नादिर किथे आ? चवांस त वञी वठी अचेस। मंझंदि जी मानी बि कोन खाधी अथई। नादिर पंहिंजे दोस्तनि सां वियो घुमण हफ़्ते खन लाइ। सालार खे भला मेहरू तव्हां ई फोन कयो त हाल हवाल वठांस। कंहिंखां पई हाल हवाल वठी? तोखे पई यादि कयां, सुबुह खां वठी शाम थी वई। हा, ॻोठ में हेॾो वॾो मसइलो थी वियो आहे ऐं असां ॻोठ जा वॾा आहियूं त ज़ाहिर आहे असांखे भॼ डुक करणी पवंदी न। का ख़बर त पवे त सदोरी केॾांहुं वई आहे? बाक़ी भॼी वई आहे या ॿियो को मसइलो आहे? ॿियो वरी कहिड़ो मसइलो थियो हूंदो? पक सां भॼी वई आहे या असां त केस बि दाख़िल कराए छॾियो आहे। कंहिंजे ख़िलाफ़? गुलूअ जे ख़िलाफ़। ॿियो वरी कंहिंजे ख़िलाफ़? गुलू केरु आहे? आहे हिकिड़ो धारियो माण्हू, असांजे ॻोठ में रहंदो आहे। सदोरीअ सां गॾु उहो बि गुम आहे। सालिया जो हाल कोन्हे को, 2 भेरा बेहोश थियो आहे, 2 भेरा। हाणे बि दवा वठी ॾेई मां हुनखे घर छॾे आयो आहियां। भलादा परूअ जी का ख़बर चार पई? लॻे थो त परू जंग मोह करे वियो आहे, छो जो ॻोठ में हू कंहिंखे नज़र ई कोन थो अचे। जंहिंजी भेण हेॾा खेल कंदी उहो झंग मुंहुं न कंदो त बाक़ी छा कंदो? चङो चङो, हाणे तूं इहे तबसरा न कर। वञ ऐं मुंहिंजे लाइ मानी लॻाए, बुख लॻी आहे ॾाढी। चा चक्कर गोहर, चा चक्कर। छोरो गुल्लू अॼुकल्ह आहे किथे? हारिस, मां जांच कयां थो। मूंखे त इन में ई शक आहे, पर छा कजे? नादर खान जो दोस्त आहे, इन करे डंदनि जे हेठां काठी आहे। बाक़ी न त मां इन गुल्लू खे कॾो को काक जा वण ॿे करे छॾियां। ठीकु आहे, गुल्लू जिते बि मिले त घटि न कजांसि। मां ॼाणा त नादिर खान ॼाणे। ठीकु आहे रेस। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।